अॼु पंहिंजे प्रोग्राम बटाक शो जे स्टूडियो में ईद जे हवाले सां जंहिं मोज़िज़ महिमान खे घुरायो आहे उहे आहिनि चंड ॾिसणी कमेटी जा मोज़िज़ मेंबर साहिब। अचो त साणस गुफ़्तगू करियूं, ॻाल्हियूं करियूं, हाल अहवाल वठूं। जनाब मोज़िज़ मेंबर साहिब, असां तव्हांखे बटाक शो जे स्टूडियो में अचण ते भलीकार चवंदा। ॾिसो इहो ठीकु आहे, इहो जी जी तव्हां चंड ॾिसणी कमेटी जा मोज़िज़ मेंबर छा मेंबर मेंबर आहियो, पर तव्हां इहो नज़र तव्हांजो कुझु मां अखियुनि खां वॾो आहियां। छा वॾो आहियां? नाबीन। न, पर तव्हांजी नज़र पोइ तव्हां कीअं था चंड खे ॾिसो? मां चयो मुंहिंजी एतिरी नज़र बाक़ी आहे जो मां चंड ॾिसी सघां। छा चयव? इहो मुंहिंजो चश्मो आहे, तव्हांजो ही चश्मो आहे। असां परायूं शयूं पंहिंजूं करे सघंदा आहियूं। ही वठो, ही जी महिरबानी। तव्हां नाराज़ न थियो त हिकिड़ो अर्ज़ु करियां? जी जी फरमायो। मूंखे हैरत आहे त तव्हां अखियुनि खां सॼा आहियो ऐं तव्हां चंड ॾिसणी कमेटी में शामिल आहियो। जी बिल्कुलु, मां हाव जो सॼो आहियां। छा हाव जो सॼो? मां चंड ॾिसी सघां थो, भला मां न बि ॾिसां। चंड त अखियुनि सां ॾिसबो, हाव सां न आहे। त ॿिया जे अखियुनि सां ॾिसनि था, जॾहिं चवनि था चंड नज़र आयो त मां बि चवां थो चंड नज़र आयो, तव्हांखे मुबारक आहे। अच्छा, भला चंड ॾिसणी कमेटी जे मेंबर थियण जे लाइ मयार को हूंदो न? मां त बिल्कुलु आहे, हुजण बि घुरिजे। ज़रूरी आहे चंड ॾिसणी, यानी रोयते हिलाल। रोयते हिलाल चंड ॾिसणी कमेटीअ लाइ ज़रूरी आहे त जीअं उमिरि जो वॾो हुजे, अखियुनि खां बि वॾो हुजे। जेॾो वॾो हूंदो एतिरो मुनासिब आहे। छा चओ? मुनासिब आहे। मुनासिब आहे। सुर में चओ मुनासिब आहे। मुनासिब आहे। जी, त मां चयो चंड ॾिसण लाइ ज़रूरी आहे त चंड ॾिसण जो तजुर्बो हुजेसि। नंढपण खां वठी वॾपण ताईं चंड ॾिठा हुजनिसि त उहो छा थो थी सघे? मेंबर। अच्छा, भला तव्हां देर सां ऐलान छो कंदा आहियो? मां तो इन करे जो ॿिए पासे वारा असांजो इंतज़ारु कंदा रहनि। माण्हू इंतज़ारु कनि, इंतज़ार खां पोइ जेका ख़ुशी थी मिले उहा उत्तम आहे, उहा अफ़ज़ल आहे, उन में पंहिंजो मज़ो आहे। इन करे असां देर सां ऐलान कंदा आहियूं त ईद मुबारक आहे, चंड नज़र अची वियो। साईं जन जो इसम गिरामी? मां जो इसम ईदुन ख़ान चंडाणी। छा? ईदुन ख़ान चंडाणी। चंडाणी? जी, चंड जी मुनासिबत सां, चंड जी निस्बत सां मां आहियां चंडाणी। अच्छा, तव्हां चंड ॾिसणी कमेटी खां अॻु में छा कंदा आहियो? अॻु में मां सुरमे जो ताजुर हुयुसि। सुरमूं नज़र जो विकणंदो हुउमि। दुकान वग़ैरह को? न, मां बस में खपाईंदो हुअमि। बस में मां नज़र जा सुरमूं जो अखियुनि में सोइरो? सुरमूं। छा? सुरमूं। मां सुरमूं खपाईंदो हुउमि ऐं सुईअनि जा धागा बि विझंदो हुउमि। ऐं ॾिठो इहो वियो आहे त आबादी जो घणो हिसो तव्हांजे कमेटी जा फ़ैसिला मञण जे बजाए हू पंहिंजूं ई कमेटियूं ठाहींदो आहे। कमेटियुनि मंझि कई कमेटियूं हुजणु घुरिजनि। कमेटियूं हूंदियूं
माण्हू रोज़गार सां लॻंदा असां पारां नाबीना ख़र केॾां वेंदा कमेटियूं ठहंदियूं ठहणु घुरिजनि चंड ॾिसजे ईद थिए तव्हांजी कमेटी ख़ुदि विराइजी वेंदी आहे न भली विराइजी वञे जीअं विराइबी बरकत पवंदी चंड ॾिसणी कमेटीअ में बरकत पवणु खपे तव्हां केतिरे अरसे खां चंड ॾिसणी कमेटी में मां नंढपण खां चंड ॾिसां थो दरीअ मंदारां चंड दरवाज़े जे ओट मां चंड गंदीअ जे पल मां चंड बुरके जे ओसे पासे खां चंड मां चंड ॾिसंदो रहियो आहियां ॾिसो इहो तव्हां जेको चंड पिया चओ इहो शाइराणो चंड आहे साईं चंड हुजे शाइराणो हुजे आसमान जो हुजे चंड हूंदो त ईद थींदी भले सिंधी में चवंदा आहिनि त चंड 29 चंड 30 जी जी इन जो तव्हां कीअं अंदाज़ो कंदा इन जो अंदाज़ो आसान आहे जॾहिं असां चंड चऊं था 29 त माना 29 ॾींहं असां ॾिसी चुकासीं ऐं जेकॾहिं नाकाम वियासीं त पोइ 30 थींदा आहिनि अच्छा हिकिड़ो अहम मसइलो आहे जॾहिं हींअर कम्युनिकेशन एतिरी इहो तव्हां छा चयो कम्युनिकेशन इतलात सुभान अल्लाह त उहा जॾहिं एतिरो रसद इतलात एतिरो तेज़ थी वियो आहे उहो दौरु अची वियो आहे जॾहिं त उन वक़्त में इन कमेटी जो जवाज़ को बीहे इहो त तव्हां सरकार खां पुछो मुंहिंजा सरकार मूंखे कहिड़ी ख़बर मां ते जेको कमु रखनि था मां कयां थो मूंखे चवनि था चंड ॾिस त मां चंड थो ॾिसां सरकार खे चओ त चंड ॾिसणी कमेटी छो थी वियारे मां उन लाइ जवाबु तोखे नथो ॾेई सघां पर तव्हां सरकार खे जवाबु छो नथा ॾियो तव्हां चंड नथा ॾिसी सघो छा लाइ जवाबु ॾियूं सरकार इज़त बख़्शे त इज़त छो न वणंदी आहे सरकार चए थी तव्हां बेनक जे मथां चढ़ी वञो चंड ॾिसी ॿुधायो त असां बेनक जे मथां चढ़ी वेंदा आहियूं बेनक जे मथां 22 माड़ जे मथां असां चढ़ी चंड ॾिसी ईंदा आहियूं जी उन जे मथां अच्छा बेनक अवां उनखे कुझु बि चओ अंग्रेज़ीअ में असां सिंधीअ में पढ़ंदासीं बेनक इन मां कहिड़ो फ़ाइदो तव्हां इनखे सिंधी में बिगाड़े था पेश कयो असां नथा बिगाड़ियूं लिखल बेनक हूंदो आहे मुंहिंजा साईं नक वारा अच्छा हिकिड़ो ॿियो मसाइलो आहे त चंड ॾिसण जे लाइ एतिरियूं महिनतूं थियनि थियूं कमेटियूं थियनि थियूं पोइ फ़ैसिला सही नथा थी सघनि कमेटियूं विराइजी वञनि थियूं इन खां बहितर आहे त गॾिजी को हिकिड़ो अहिड़ो कैलेंडर ठाहे छॾिजे इहो कैलेंडर छो ठहे कैलेंडर ते ईद नाहे थींदी ईद लाइ हुकुम आहे छा हुकुम आहे ईद लाइ हुकुम आहे त चंड ॾिसो त ईद कयो असां चंड ॾिसूं था असां कैलेंडर न ॾिसंदासीं न चंड जे हवाले सां ई को कैलेंडर हुजे हवाले सां वरी कहिड़ो जीअं सजन खां थींदो अचे उहो ई थींदो रहंदो जदीद दौर नाम निहाद असांजो कुझु नथो बिगाड़े सघे छा चयुमि नथो बिगाड़े सघे जदीद दौर असांजो कुझु न अगरि असांजो ॿियो कार वहिंवार जेको आहे कारोबार ॿियनि कैलेंडर्स ते हले थो कैलेंडर्स तव्हां सम्झो पिया जी जी अंग था चओ ई साइन वारा न पर सॼी दुनिया जेका आहे असांजो कारोबार सॼो उन तहत हले थो हलंदो हूंदो असां न हलाईंदासीं मुंहिंजा मिठा छाजे करे हुकुम आहे चंड ॾिसण जो कैलेंडर ॾिसण जो को हुकुम न आहे अच्छा पाण ॿिए मसइले ते अचूं मिसाल तौरु सऊदी अरब में हिकिड़ो ॾींहुं अॻु में थी थिए थी ठीकु आहे त पोइ बि जेको चंड ॾिसणी कमेटी जो जवाज़ नथो बीहे जेकॾहिं सऊदी अरब में ईद हिकिड़ो ॾींहुं अॻु में थिए थी तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झो पिया मां सभु सम्झां थो तव्हांजी चालबाज़ी तव्हां असांखे बेरोज़गार करण था चाहियो मसइलो इहो आहे त जेकॾहिं सऊदी अरब में हिकिड़ो ॾींहुं ईद अॻु ई थियणी आहे हिते ॿिए ॾींहुं थियणी आहे
त पोइ जवाज़ न आहे। असल में ॻाल्हि इहा आहे त ईद सऊदी में थिए उन खां अॻु में चंड ॾिसणी कमेटी जो ऐलान थी चुको हूंदो आहे, ख़बर न हूंदी आहे सरकार खे त सऊदी अरब अॻु में ईद कंदी, इन ई करे असां पंहिंजो कमु कंदा आहियूं। सऊदी अरब वारा ॼाणनि, उहे ॼाणनि, उन्हनि जो कमु ॼाणे, उन्हनि जो चंड ॼाणे, असां ॼाणूं, असांजो चंड ॼाणे या बेनक ॼाणे। ॾिसो हे बेनक न आहे, बैंक आहे। जी जी इहा ॼाणे। मूं तव्हां सां सवेरे तव्हांजे ऐलाननि सां इतफ़ाक़ न हुजण जी ॻाल्हि कई, ख़ासि तौरु सरहद में पठान तव्हांजे ऐलान खे न मञींदा। साईं उहे पठान आहिनि, न मञनि, सम्झ में ॻाल्हि न अचे त पोइ छा थी पियो, छा ईद न थिए, ईद थींदी, 2 ईदूं थियूं थियनि त टोटल 4 ॾींहं ईद जा था मिलनि। घणा ॾींहं था मिलनि? 4 ॾींहं। चओ 4 ॾींहं। 4 ॾींहं था मिलनि। पठान आहिनि, हू कंहिंसां बि मुतफ़िक़ नथा थी सघनि। अच्छा, तव्हांजो वज़ीफ़ो वग़ैरह? वज़ीफ़ो मां कंदो आहियां, वज़ीफ़ो मां कंदो आहियां, पर सरकार वज़ीफ़ो न ॾींदी आहे। अलबत जहाज़ में चाढ़े रवानू कंदी आहे। असां मुख़्तलिफ़ ॾोराणे इलाइक़नि खां अची बेनक ते वेहंदा आहियूं। ॾिसो मूं सवेरे तव्हांखे सम्झायो आहे त बेनक न चओ, बैंक आहे, बैंक। असां पंहिंजी ॻाल्हि तां फिरंदा न आहियूं। इहो ई सबबु हो जो गुज़िरियल साल असां घरे घटि 28 रोज़ा ते कया, छाजे करे त उन खां अॻी साल असां चंड 2 ॾींहं अॻु में ॾिसी छॾियो। इन ई करे ईद में असांखे देरि थी वई ऐं गुज़िरियल साल घणा रोज़ा ते थिया? 28। चओ 28। 28 सुर सां चओ त मज़ो अचे। 28। सुभान अल्लाह। 28 रोज़ा पे थिया, पर असां चयो त इहो मसइलो थी वेंदो, इन करे असां 29 करे छॾिया। ईअं थियो ऐं नतीजे में 5 ईदूं थियूं। इहा अवाम जंहिंखे ख़ुशी मुयसरु न आहे। छा मुयसरु न आहे? ख़ुशी मुयसरु न आहे। उनखे हेकांदियूं 5-6 ईदूं मिलन करण लाइ त केॾो मज़ो अची वञे। अच्छा, तव्हां सवेरे दरियुनि मंझां पर्दनि मंझां चंड ॾिसण जी ॻाल्हि। चंड ॾिठासीं सॼी ज़िंदगी। छा ॾिठासीं? चंड। चओ चंड। चयमि चंड ॾिठासीं। असां उन्हनि चंडनि मां हिकु चंड सां पंहिंजी मर्ज़ीअ सां शादी कई। छा कयासीं? शादी। अच्छा, शादी तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां कई? माइटनि मां 2 पंहिंजी मर्ज़ीअ सां कयूं, 2 माइटनि जी मर्ज़ीअ सां ऐं 3 ओड़े पाड़े जी मर्ज़ीअ सां मां शादियूं कयूं। एतिरियूं शादियूं तव्हां कयूं? ज़रूरी आहे शादियूं कजनि, ख़ल्क़ वधे, ज़रूरी आहे। दिलि न ॾुखोइजे कंहिंजी, जेका रज़ा सां रिड़ी अचे, अक़द लाइ चवे त करणु घुरिजे। छा करणु घुरिजे? तैलीम वग़ैरह? मैट्रिक। मां मैट्रिक कई। मैट्रिक कई, आलम कयो, फाज़िल कयुमि। अच्छा, चंड ॾिसणी कमेटी जेका आहे उन में कुझु मेंबरशिप या उन्हनि जी शमूलियत जेका कोटा ते हूंदी आहे? कोटा ते थींदी आहे। मां ख़ुदि उन जे करे मेंबर आहियां। कोटा जेका तव्हां चओ था उहा थींदी आहे। मां ख़ुदि कोटा में आयो आहियां ऐं कोटा खां बि मेंबर ईंदा आहिनि। तव्हां छाजी कोटा ते आया? मां आयो आहियां चंड ॾिसणी कमेटीअ में, इलाक़ाई कोटा ते। तव्हांखे ईद ते जेके मुबारकूं वसूल थींदियूं आहिनि उन में ईद कार्ड वग़ैरह बि मिलंदा आहिनि? ईद कार्ड न आहिनि मिलंदा। हलवो मिलंदो आहे, ज़रदो मिलंदो आहे, शीरो मिलंदो आहे। इहो तव्हां ही नास कॾहिं खां कंदा आहियो? ही नास छा? नास मां नंढपण खां कंदो आहियां। इन सां प्रॉब्लम थींदो हूंदो, यानी मसइलो थींदो हूंदो नक वग़ैरह? को मसइलो नथो थिए। मसइलो तव्हांखे थिए थो जो निछूं था ॿुधो। इहो मच्छरनि छा?
हे मऊआ छा मऊ छा मए जो मिक़दार मऊ। डंग हणी तड़ ॼण बाह लॻे इहो मऊ महो न मच्छर मशहूर माना मऊ मऊ माना मशहूर छा मशहूर मच्छर चओ मशहूर मशर हा उहो हुयो डंग थो हणे कॾूं कर मूंखे डंग लॻी ॼण बाह लॻे न त छा मऊ छा मए जो मिक़दार अच्छा तव्हांजी चंड ॾिसणी कमेटी में बाक़ी तव्हांजो केतिरो अर्सो आहे पोइ रिटायरमेंट थींदी आहे तव्हांजी या तव्हांजी जॻह ते ॿिया मेंबर ईंदा बसि जॾहिं का ऑपरेशन करायमि ॾिसण जहिड़ो थियसि त शायदि हटाए छॾीनि तेसि ताईं त मूंखे केरु नथो हटाए सघे जेसि ताईं दीद नथी पवे छा अखियुनि जी ऑपरेशन जी जी अच्छा तव्हां जेको ही तव्हां नज़र खां वॾा आहियो इन्हे खे केतिरो अर्सो थियो आहे इन खे घणो अरसो थियो मां तव्हांखे अर्ज़ु कयो मां सुरमे जो ताजरां मां सुरमा खपाईंदे खपाईंदे पाण इस्तेमालु करे वेठुसि उन खां पोइ मुंहिंजो नूर वियो हलियो छा वियो हलियो नूर चओ नूर नूर महिरबानी अच्छा इहो त मुंहिंजे ख़्याल में मेडिकल पॉइंट ऑफ व्यू खां विझण जेको नुक़सानकार आहे छा चयव सवेर इहो गिड मिड में न करियो या गिड मिड डॉक्टर्स सुरमे विझण खां रोकीनि था उहे भली रोकीन मां विझंदुसि मां खपायो आहे महाराजनि खे अखियुनि में सुरमा विधा आहिनि अखियुनि में सुरमा विझण जे करे मां अञा ताईं बरक़रार आहियां तव्हां सुरमे जो ज़िक्र बार बार पिया करियो ऐं लॻे थो तव्हांजो हिकमत तरफ़ बुलाड़ो जी जी बिल्कुलु सही बजा फरमायो तव्हां छा फरमायो बजा फरमायो तव्हांखे हिकमत सां दिलचस्पी आहे मां तिब में तमामु घणो कमु कयो आहे मां सुरमे में बि कुश्ता विधा अखियुनि जी बीनाई वधाइण जा उन जो ई सबबु आहे जो माण्हुनि मुंहिंजा सुरमा ख़रीद कया छा कया ख़रीद ख़रीद न चओ ख़रीद ख़रीद सुभान अल्लाह अॻिते पुछ त बयान कयां मां सिर्फ़ हे न के यादि बि मां सोन बि ठाहिण जी कोशिश कई कीमिया घरां मां अच्छा त सोन ठाहिण जी कोशिशि जी कई पर थोरो नुक्स थी पियो उन मंझि थोरो नुक्स थी पियो मूंखे कारा भटूं अछे डंग वारा न मिलिया भटुनि जो सोन सां कहिड़ो तालुक़ थी इहो सघे थो? कीमिया जो मसइलो आहे तोखे सम्झ में न ईंदो असां छा कंदा आहियूं धातुअनि मंझि हिकिड़े कीमियाई अमल जे ज़रिए कारा भटूं अछे डंग वारा मल्हाईंदा आहियूं पर मूंखे न मिली सघिया अफ़सोस चओ अफ़सोस 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 भला उन में कुश्ता वग़ैरह वग़ैरह कुश्ता माजून खोड़ सारा मां ठाहिया अॼु बि दुकाननि ते मुंहिंजे ॻोठ में मुंहिंजा माजून हलनि था पर तव्हांजो कुश्तो ठहियल या तव्हांजो मजून अहिड़ो को ठहियल कोन जेको तव्हांजी बीनाई खे वापसि करे मूंखे त बीनाई जे लाइ त कयो ई न हो मुंहिंजी बीनाई बाल थी त मूंखे चंड ॾिसणी कमेटीअ मां कढी छॾींदा इन करे मां बीनाई लाइ पंहिंजा कुश्ता न खाधा मां त ॿियनि कमनि लाइ कुश्ता खाधा ऐं 7 कद कया सवेरे तइलीम जो ज़िक्र निकितो जी चयमि त मैट्रिक तव्हां मैट्रिक जिथां कई छा उते को एजुकेशन हुई मां न सम्झी तव्हांजी ॻाल्हि मां न सम्झी मतलब गॾियल तइलीम हुई गॾियल छा खे था चओ मस्तूरात हुयूं जी, सुभान अल्लाह जी जी इहो ई तो जी जी हुयूं चङियूं बि हुयूं भला तव्हां छा था सम्झो त ही चंड ॾिसणी कमेटी जो सिलसिलो जेको आहे इहो अॻिते बि जारी रहंदो या इन ई हाल में हलंदो रहंदो का इन में वधीक शयूं ठहंदियूं से या न
इन में हीअं थियणु घुरिजे अवल त असांखे मुआवज़ो वधाए ॾियणु घुरिजे पहिरियों कमु त इहो थिजे वज़ीफ़ो मिले असांखे ऐं चङो मोचारो मिले वॾो कमु था कयूं माण्हुनि खे ख़ुशियूं था ॾियूं छा था ॾियूं चओ ख़ुशियूं हा त असां ख़ुशियूं था ॾियूं इन ई करे असांजो मुआवज़ो वधे बाक़ी चंड ॾिसणी कमेटी जेसि ताईं तव्हां मौजूदु आहियो तेसि ताईं हलंदी रहंदी। भला ईअं छो न माण्हू जेके चंड ॾिसनि था उहे पंहिंजे हिसाब सां ईद करे छॾनि ईअं नाहे थींदो ईद चंड सां थींदी वॾो मुल्क आहे हूअं माण्हुनि लाइ मसइला थींदा इन करे असांखे चयो वियो त तव्हां बेनक ते चढ़ी वञो मसइला त हींअर बि थी रहिया आहिनि न भली थियनि पर घटि था थियनि हूअं तमामु घणा न हिकिड़े ॻोठ में ईद हूंदी ॿिए में जुड़ हूंदो त उते रोज़ो हूंदो इन ई करे असांजो बेनक ते वेहणु ज़रूरी आहे छा ज़रूरी जी जी ज़रूरी आहे। नाज़रीन चंड ॾिसणी कमेटी जो हुजणु ज़रूरी आहे तव्हां चंड ॾिसणी कमेटी जे मोज़िज़ मेंबर साहब जूं ख़बरूं ॿुधियूं उमेद त तव्हांखे मालूमात हासिलु थी हूंदी। तव्हां ही कंहिंसां था ॻाल्हायो नौजवान ऐं पंहिंजे नाज़रीन सां मुखातिब माना केरु हूंदा आहिनि उहे ॾिसण वारा किथे आहिनि जिते बि आहिनि उन्हनि खे मुंहिंजे पारां ईद मुबारकूं चओ ख़ैर मुबारकूं ख़ैर नाज़रीन साईं जे तरफ़ां तव्हांखे ईद मुबारक हुजे वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में ॿिए महिमान सां गॾु हूंदासीं तेसि ताईं पंहिंजे मेज़बान हफ़ीज़ कुंबर खे इजाज़त ॾींदा पंहिंजनि राजनि खां असांखे हिन ईमेल ते ज़रूरु आगाह कंदा अल्लाह भाई। Retirement tinggal tanggi, ya tanggi dari dalam